आओ उलमा से पूछ ले। अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में दिली दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असां सभिनी जी अॼु जी हाज़िरी पंहिंजी बारगाह इलाही में क़बूल मंज़ूर फरमाए। हीअ अल्लाह तबारक व तआला जो असां ते एहसान आहे, करम आहे, महज़ उन जी ॾिनल तौफ़ीक़ सां असां हिते एहतमाम करे सघिया आहियूं, ज़िक्र अज़कार जे लाइ गॾु थिया आहियूं, ज़िक्र ख़ैर ॿुधण जे लाइ गॾु जेको थिया आहियूं, हीअ अल्लाह ताला जो करम आहे। इन बाबरकत रात में अल्लाह तबारक व तआला असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाई जो एॾी वॾी राति, एॾी बरकतनि वारी राति, ऐं इन में अल्लाह तबारक व तआला असांखे मस्जिद शरीफ़ में अचण जी तौफ़ीक़ ऐं सआदत अता फ़रमाई। इन ते अल्लाह तबारक व तआला जो जेतिरो शुक्र अदा करियूं घटि आहे। बहरहाल मेराजुन नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी बाबरकत रात आहे। इन हवाले सां हर मुसलमान खे ख़बर आहे त इहा मेराज वारी राति केॾी बाबरकत राति आहे, जो उहा राति आहे जंहिंमें अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजी ख़ासि मुलाक़ात जे लाइ उन जॻह ते घुरायो जंहिंखे न मकान था चई सघूं न ला मकान था चई सघूं। हर आले इल्म खे इहो वाक़ियो मालूम आहे। हर मुसलमान जेको हुज़ूर जो सादो बि मुसलमान आहे, सचो आहे, उहो इन वाक़े खे पढ़ंदो आहे, ॿुधंदो आहे, उन जे ईमान में इज़ाफ़ो थींदो आहे ऐं जेकी ईमान वारी ख़ुशी हूंदी आहे न उहा नसीब थींदी आहे। ईमान खे जेकी लज़्ज़त मिलंदी आहे, मिठास मिलंदी आहे, हलावत नसीब थींदी आहे न, उहो सचो मुसलमान महसूसु कंदो आहे। छो जो इन मेराज छा आहे, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो अहिड़ो मौजज़ो आहे जंहिंजे अंदरि अलाए केतिरा मौजज़ा आहिनि। मेराज जे जंहिं बि पहलू खे वठंदासीं न, बसि ईमान वारनि जो ईमान जेको आहे अञा कवी मज़बूत थी वेंदो, ईमान में इज़ाफ़ो थींदो वेंदो ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सां जेको महबत वारो तालुक़ आहे उन में बि तरक़ी ईंदी वेंदी। हदीस पाक में ईंदो आहे, हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, काफ़ी किताबनि में इहा हदीस पाक आहे। मां मिशकात जी शरीफ़ जी हदीसूं साम्हूं रखी करे ही मुख़्तसर अंदाज़ में वाक़ियो बयानु करण जी कोशिशि कंदुमि। सही बुख़ारी में बि आहे, सही मुस्लिम में बि वाक़ियो बयानु थियल आहे मेराज नबी जो काफ़ी किताबनि में। ऐं तव्हां ॿुधो बि हूंदो, मुख़्तलिफ़ रिवायतनि में महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम बयानु फरमायो। कंहिं त रिवायतनि में ईंदो त मां पंहिंजे घर में हुयमि त हज़रत जिब्रील अमीन आया, छत चीरियऊं ऐं मूंखे मेराज जे लाइ वठी विया। किन रिवायतनि में ईंदो त मां उम्मे हानी जे घर में आराम करे रहियो हुयमि त हज़रत जिब्रील अमीन आया, मूंखे मेराज जे लाइ वठी विया। कंहिं रिवायत में ईंदो त मां शोबे अबी तालिब में हुयमि त मूंखे मेराज जे लाइ हुकुम थियो। ऐं कंहिं रिवायतुनि में ईंदो त मां हतीम काबा में हुयमि त हज़रत जिब्रील अमीन आया। इहे मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि, सभु हक़ आहिनि। बुज़ुर्गान दीन इन्हनि में ततबीक ॾिनी आहे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मुख़्तलिफ़ औक़ात में मुख़्तलिफ़ इन ॻाल्हियुनि जो ज़िक्र कयो त इन्हनि में मुहद्दिसीन ततबीक इन जे करे ॾिनी आहे जो ख़बर पइजी वञे त सभई रिवायतूं, सभई ॻाल्हियूं पंहिंजी जॻह ते हक़ आहिनि। त छो जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम उम्मे हानी जे घर में हुआ इब्तिदान, ऐं उम्मे हानी जो जेको घर हुयो न शोबे अबी तालिब जे क़रीब में हो। इन जे करे कंहिं रिवायत में उम्मे हानी जे घर हुयमि, कंहिं वक़्तु महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया शोबे अबी तालिब में हुयमि। ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सईदा उम्मे हानी जे घर में तशरीफ़ फरमा हुआ, आराम करे रहिया हुआ। त इन सुकूनत जे करे उन घर खे पंहिंजो घर चयऊं त मां पंहिंजे घर में आराम में हुयमि। मां घर में इन सुकूनत रिआयत रही रहिया हुआ त इन जे करे फरमायो त मां पंहिंजे घर में हुयमि। ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे सईदा उम्मे हानी जे घर खां हतीम काबा में आंदो वियो त इन जे करे छो जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम आराम में हुआ, अञा आराम जे असरात हुआ त हतीम काबा में आया त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम वेही रहिया त आराम
जा असरात हुआ त इन जे करे महबूब अलैहिस्सलाम कंहिं वक़्तु ही फरमायो त मां हतीम काबा में हुयमि त उम्मे हानी जे घर खां हतीम काबा में आया, उतां मेराज जो सफ़र शुरू थियो। इन्हनि तमामु रिवायतनि जी मां ततबीक ॿुधायमि त वजह छा आहे जो महबूब अलैहिस्सलाम मुख़्तलिफ़ औक़ात में मुख़्तलिफ़ इन्हनि ॻाल्हियुनि जो ज़िक्र फरमायो। हर हिक जे इल्म जे मुताबिक़ महबूब अलैहिस्सलाम कलाम फरमाईंदा हुआ। जंहिंखे ख़बर अचे, जंहिंखे सईदा उम्मे हानी जे बारे में ख़बर न हूंदी त उनखे उन जे मुताबिक़ हतीम काबा जो ज़िक्र कयूं। केॾी महिल के मां पंहिंजे घर में हुयमि, जे ख़बर पइजी वञे वाक़े जी, कंहिंखे फरमाईंदा मां शोबे अबी तालिब में हुयमि, जंहिंखे इल्मु हुजे त शोबे अबी तालिब जो, त महबूब अलैहिस्सलाम इहो ज़िक्र फरमाईंदा हुआ। त इन जे करे थी सघे थो कंहिं मां बयानु करियां त महबूब अलैहिस्सलाम फरमायो मां हतीम काबा में हुयमि, कंहिं रिवायतुनि में अचे त उम्मे हानी जो हुयो। इहे ग़लति न आहिनि, सभई हक़ आहिनि। इल्म में अची वञे त महबूब अलैहिस्सलाम कलाम फरमायो साहबा जे ज़हन जे मुताबिक़। बहरहाल मां तेज़ी में इहो वाक़ियो बयानु करियां त महबूब अलैहिस्सलाम फरमायो उती तू बिल बुराक, मां हतीम काबा में आराम फरमाए करे आराम फरमायुमि त हज़रत सैयदना जिब्रील अमीन बुराक वठी आया। हाणे बुराक छा आहे? महबूब अलैहिस्सलाम फरमायो हू वहुव दाबतुन तवीलुन अबयदु फौक़ल हिमार दूनल बग़ल। हीउ जेको बुराक हुयो इहा हिकु सवारी हुई जेका तवील हुई, माना डिघी हुई, ऐं अबयद सफ़ेद हुई, सफ़ेद रोशनी वांगुरु, ऐं उहा हिमार खां यानी गॾह खां वॾी हुई, खच्चर खां नंढी हुई। इन जे दरमियान उनजो कद मुबारक हो। सुभान अल्लाह। ऐं उन जी तेज़ रफ़्तार केतिरी हुई? महबूब अलैहिस्सलाम फरमायो वहुव यदउ हाफ़िरहू। महबूब अलैहिस्सलाम जेको आहे न पंहिंजो जेको आहे न कदम किथे रखंदो हो, वहुव यदउ हाफ़िरहू मुंतहा तरफ़िही, जिथे बुराक जी वञी नज़र रुकंदी हुई, यानी हितों जी असां ॾिसूं त असांजी नज़र केसि ताईं थी वञे, ईअं ई सम्झाइण जे लाइ त बुराक ॾिसंदो हो, जिते बुराक जी वञी नज़र बीहंदी हुई उते वञी उनजो पहिरियों कदम रुकंदो हो, यानी हितों ॾिठई आने वाहिद में उते पुॼी वियो। एतिरी उनजी तेज़ रफ़्तार हुई। छो बुराक खे बुराक चवण जी वजह तस्मिया जेके आहिनि बुज़ुर्गान दीन फरमायो त छाजे करे बुराक, चो बुराक जो जेको लफ़्ज़ आहे उहो बर्क़ मां निकितल आहे। ऐं बर्क़ जी ॿ माना आहे। बर्क़ जी माना बिजली बि आहे, ऐं बर्क़ जी माना जेकी इहा चमक थींदी आहे, बिजली वारी रोशनी, अछी जेकी रोशनी थींदी आहे, इनखे बि बर्क़ चयो वेंदो आहे। बिजली इन जे करे चयो वेंदो आहे जो बुराक जी जेकी रफ़्तार आहे न, इन बिजली वांगुरु आहे, यानी सम्झाइण जे लाइ। हक़ीक़त में त बिजली खां बि तेज़ आहे, लेकिन इन जे करे बुराक खे बुराक चयो वियो जीअं बिजली जी स्पीड आहे। हेॾो बटण हेठि कंदा आहियूं आने वाहिद में बिजली अलाए किथे किथे पुॼी वेंदी आहे, त इन जे करे बुराक खे बि बुराक उनजी स्पीड जे करे चयो वेंदो आहे। ऐं ॿी वजह जो बुराक बर्क़ जी माना हूंदी आहे न चमक, रोशनी। बुराक जो जेको रंग हुयो न ईअं चमकदार हो, चमकदार रंग हुयो, इन जे करे बि इनखे बुराक चयो वियो। बहरहाल महबूब अलैहिस्सलाम बयानु फरमायो बुराक आंदो वियो, फ़रक़िबतुहू, मां बुराक ते सवार थी वियमि। छा थियो? अतईतुहू बैतल मक़दिस, आने वाहिद में, छो जो एतिरी तेज़ हुई, आने वाहिद में असां बैतुल मक़दिस पुॼी वियासीं। त महबूब अलैहिस्सलाम फरमायो जॾहिं असां बैतुल मक़दिस पुॼी वियासीं, मां लथमि सवारी खां। हज़रत सैयदना जिब्रील अमीन छा कयो, मुंहिंजी जेकी बुराक वारी सवारी हुई उनखे ॿधई। उते हिकु हल्को हो जंहिंसां अंबिया किराम जूं सवारियूं ॿधियूं वेंदियूं, त जिब्रील अमीन उन बुराक खे बि ॿधियो। उहो अदब एतिराम जे लाइ, ईअं न त बुराक भॼी वञे, न, सिखाइण जे लाइ त महबूबनि जी जेके आहिनि ग़ुलामी कई वेंदी आहे, उन्हनि जी सवारी जो एहतमाम कयो वेंदो आहे, इन नियत सां जो उन अदब एतिराम सां उनखे ॿधियो वियो, उनजी तरफ़ तवजो रखण जे लाइ, उनजी ग़ुलामी करण जे लाइ। पोइ महबूब अलैहिस्सलाम फरमायो सुम्मा दख़लतुल मस्जिद, मां मस्जिद में दाख़िल थियमि, बैतुल मक़दिस में जीअं दाख़िल थियुमि, पोइ छा थियो? जुमिअ लियल अंबिया, मां जीअं मस्जिद अक़सा में बैतुल मक़दिस में जीअं दाख़िल थियमि त मां मुस्तफ़ा जाने रहमत जे इंतज़ार में 1,24,000 कमो बे जेके अंबिया किराम हुआ सभु मुंहिंजे इंतज़ार में वेठा हुआ, मुंहिंजो इंतज़ारु करे रहिया हुआ। मुंहिंजे लाइ अल्लाह तबारक जुमी अली अल अंबिया, मुंहिंजे लाइ अंबिया खे बैतुल मक़दिस में जमा कयो वियो हो।
हालांकि उसूल इहो बुज़ुर्गान दीन फरमायो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो सफ़र मेराज अल्लाह ताला सां मुलाक़ात हुई हक़ ते इहो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम डायरेक्ट मस्जिद हराम खां आसमाननि जी तरफ़ अल्लाह ताला जी तरफ़ वञनि जाते महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो मक़सूद हुयो आसमाननि जी तरफ़ वञनि लेकिन छा वजह है जो सफ़र इन तरफ़ यानी मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा जी तरफ़ छो करायो वियो त इन जी वजह बुज़ुर्गान दीन काफ़ी बयान कयूं उन्हनि मां हिकु वजह इहा बि बयान फरमाई जो अल्लाह तबारक व तआला अंबिया खे बि मेराज कराइणु चाहे पियो। अंबिया किराम अर्ज़ कयो या अल्लाह तुंहिंजे महबूब जी मेराज थी रही आहे तुंहिंजे महबूब जो त मेराज इहो आहे जो तुंहिंजो महबूब तुंहिंजो दीदार कंदो तुंहिंजी ज़ियारत सां मुशर्रफ़ थींदो उनजो मेराज थी वेंदो। अॼु महबूब जे सदके असांखे बि मेराज करा जो असांखे बैतुल मक़दस में मस्जिद अक़सा में जमा कर ऐं पंहिंजे महबूब खे इते घुरा जो असां तुंहिंजे महबूब जी ज़ियारत करियूं तुंहिंजे महबूब जी ज़ियारत कंदे असांखे बि मेराज नसीब थी वञे। अल्लाहु अकबर। इहा ई वजह हुई आला हज़रत फरमायो न नमाज़ असरा में था यही सिर असरा वारी नमाज में राज छा हुयो इहो ई राज हुयो। आला हज़रत फरमायो नमाज असरा में था यही सिर के आया हो माना अव्वल आख़िर अव्वल आख़िर जी जेकी माना आहे न इहा ज़ाहिर थी वञे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अव्वल भी आहिनि आख़िर भी आहिनि। आला हज़रत फरमायो नमाज असरा में था यही सिर के आया हो माना अव्वल आख़िर छो जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम आख़िर भी आहिनि छो जो सभ खां बाद में आया सभ खां आख़िर में आया इन जे करे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम आख़िर आहिनि ऐं अव्वल इन जे करे आहिनि जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात खे ॾिसो शान फ़ज़ीलत खे ॾिसो जेके बि अव्वलीन हुआ उहे सभ जा सभु पोइते आहिनि ऐं मुंहिंजो महबूब अव्वलीन खां बि अव्वल आहे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे मस्जिद में दाख़िल थिया सफ़ूं लॻायूं वयूं हज़रत महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सोचियो त हाणे नमाज़ केरु पढ़ाईंदो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो फ़क़द्दिमनी जिब्रील मूंखे अॻिते कयो महबूब तुंहिंजी मौजूदगी में ॿियो कोई बि जमायत नथो कराए सघे नमाज़ तूं पढ़ाईंदे सुभान अल्लाह। पर महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो फ़अममतुहुम मां सभु अंबिया किराम के नमाज़ पढ़ाई मां अॻियो हुअमि तमामु अंबिया किराम मुंहिंजे पोयां हुआ मुंहिंजो माना जेको अव्वल वारो उहो बि ज़ाहिर थी वियो आख़िर वारो बि माना ज़ाहिर थी वियो सुभान अल्लाह। पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जीअं वाक़ियो इन में जॾहिं मस्जिद अक़सा में जमा थिया अंबिया किराम वाइज़ कयूं तक़रीरियूं कयूं कुतुब सीरत में कुतुब तारीख़ में इहो पूरो बयानु थियल आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम भी तकरीर कई ॿिया जेके अंबिया किराम हुआ न वारे ते उन्हनि बि बयानु कयो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी हमदो सना कंदा रहिया हिकु वॾो इज्तिमा थियो लेकिन सभिनी खे वक़्तु केतिरो लॻो अक छुंभ में महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम विया ऐं वापसि आया 18,000 आलम जो सफ़र करे आया लेकिन वक़्तु केतिरो लॻो अक छुंभ में अक़ल में न ईंदो इश्क चवंदो त इहो महबूब जे लाइ नामुमकिन नाहे अक़ल को तनक़ीद से फ़ुर्सत नहीं इश्क पर आमाल की बुनियाद रख इश्क जेको आहे सभु कुझु कराए वेंदो आहे। हीअ जेके आहिनि अक़ल के सम्झ में मौजूज़ो ऐं करामत अक़ल में न ईंदो। मौला काइनात मौला अली मुश्किल कुशा जी करामत आहे जॾहिं सवार ते सवारी थींदा हुआ न रिकाब में पहिरियों कदम रखंदा क़ुर पाक जी तिलावत शुरू कंदा हीअं कदम फेरींदा हुआ क़ुर पाक जो ख़तमु मुकम्मल। हाणे महबूब इहा उन्हनि जी करामत आहे कीअं पढ़ंदा हुआ अक़ल में न ईंदो लेकिन हक़ीक़त इहा ई आहे त मौला काइनात एतिरे वक़्त में पूरे क़ुर जो कलाम ख़तमु करे वेंदा हुआ त हीअ सुभान अल्लाह। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तमामु गुफ़्तगू थी वई सुम्मा उरिजा किन रिवायत सुम्मा उरिजा बिना इला समा किन में उरिजा बिया इला समा दुनिया पोइ आसमान दुनिया जी तरफ़ असां तशरीफ़ खणी वियासीं। पोइ छा थियो हज़रत सईद जिब्रील अमीन दरवाज़ो खड़कायो सुम्मा इस्तफ़्तहल बाब दरवाज़ो खड़कायो पुछा गयो मन हुआ केरु आहे अर्ज़ु कयो जिब्रील व मम माका ए जिब्रील तोसां गॾु केरु आहे चए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए छा उहो वक़्तु अची वियो आहे त इते बुज़ुर्गान दीन इन ॻाल्हि खे बि बयानु फरमायो त दरवाज़ो बंदि छो हो दरवाज़ो बंदि हुयो इन जी छा वजह आहे
हालांकि हज़रत सैयदुना जिब्रील अमीन अलाए केतिरा मरतबा वेंदा आहिनि, वापसि ईंदा आहिनि, कॾहिं दरवाज़ो बंदि न हूंदो। अंबिया किराम, केतिरा अंबिया किराम आया, सभिनी ते वही खणी ईंदा हुआ, कलाम इलाही पुॼाइण जे लाइ ईंदा हुआ, वेंदा हुआ, का रुकावट न हूंदी, का दरवाज़ो बंदि न हूंदो हो। ऐं केतिरा फ़रिश्ता ईंदा आहिनि, वेंदा आहिनि, का दरवाज़ो बंदि न हूंदो। अॼु छा वजह आहे जो अॼु दरवाज़ो बंदि आहे? फ़रिश्ता हुज़ूर अलैहिस्सलाम रोज़े जी बि ज़ियारत जे लाइ ईंदा आहिनि, खाना काबा जे लाइ बि ईंदा आहिनि। 70,000 फ़रिश्ता महबूब जे रोज़े जी ज़ियारत जे लाइ ईंदा आहिनि, जो वरी उन्हनि खे वारो न मिलंदो आहे, जो ईंदा आहिनि, वेंदा आहिनि, लेकिन दरवाज़ो बंदि न हूंदो। अॼु छा वजह आहे जो दरवाज़ो बंदि आहे? त बुज़ुर्गान दीन फरमा हक़ीक़त हीअ आहे, जिब्रील अमीन जो रस्ते खां ईंदो आहे, वेंदो आहे, हक़ीक़त में उहो ॿियो रस्तो आहे, उहो ॿियो दरवाज़ो आहे। अॼु जंहिं दरवाज़े खां हज़रत जिब्रील अमीन वञी रहियो आहे, उहो कोई आम रस्तो न आहे, उहो आम दरवाज़ो न आहे, बल्कि उहो ख़ासि आहे जेको अल्लाह तबारक व ताला पंहिंजे महबूब जी मेराज जे लाइ मुंतख़ब फरमायो हो। ऐं दरबान खे चई ॾिनो हुयईं त जेसिताईं मुंहिंजो महबूब न अचे ओसिताईं दरवाज़ो न खोलिजांइ, जॾहिं मुंहिंजो महबूब अचे पोइ दरवाज़ो खोलिजांइ। त हीउ जेको एहतमाम हो अल्लाह तबारक व ताला पंहिंजे महबूब जे लाइ ख़ासि पहिरियों कराए छॾियो हो, रस्तो बि ठाहियो हुयो ऐं दरवाज़ा बि मुक़ररु थिया हुआ ऐं दरबान खे बि मुक़ररु फरमायो हो जो मुंहिंजे महबूब जो मेराज थी रहियो आहे। अदब एतिराम ऐं शान फ़ज़ीलत सां थिए, जो हर जॻह ते मुंहिंजी महबूब जी शान जो इज़हार थिए। इते इज़हार थियो जो जिब्रील अमीन बयानु फरमायो त जेकॾहिं महबूब जो ज़िक्र न थिया त दरवाज़ो न खुलिया। ही महबूब जो सदको हो, महबूब जो सिर्फ़ु नालो वरितमि जो दरवाज़ो बि खुली वियो ऐं महबूब जे सदके मां दरवाज़े में बि दाख़िल थी वियुमि। तंहिंजे करे बुज़ुर्गान दीन फरमायो त हर, इहो मां बारहा इन ॻाल्हि ते बयानु कंदो आहियां त हर इज़त ऐं करामत जो जेको दरवाज़ो हूंदो आहे न, असांजे महबूब जे नाले सां खुलंदो आहे। बग़ैर मुहम्मद जे कोई बि इज़त ऐं करामत वारो दरवाज़ो न खुलंदो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो नालो ईंदो पोइ दरवाज़ो खुलंदो। तव्हां ला इलाहा इल्लल्लाह 100 मरतबा पढ़ो, लख मरतबा पढ़ो, लेकिन ओसिताईं ईमान नसीब न थींदो जेसिताईं मुहम्मद रसूलुल्लाह न पढ़ो। ईमान जो दरवाज़ो खुलंदो त मुहम्मद जे नाले सां खुलंदो। हत्ता कि महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ अल्लाह ताला फरमायो, ए तौबा करण वारो, मां तव्हांखे तौबा जो दरवाज़ो थो ॿुधायां, तरीक़ो थो ॿुधायां, तव्हांजी तौबा कीअं क़बूल थींदी। वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफिरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। तव्हां तौबा करियो, मुंहिंजे महबूब जे दरवाज़े ते अचो ऐं मुंहिंजो महबूब तव्हांजे लाइ इस्तिग़फ़ार करे, तव्हांजी तौबा जे लाइ दुआ करे, त पोइ तव्हांजी तौबा क़बूल थींदी। यानी उते बि मुंहिंजे महबूब जो ज़िक्र आहे। रसूलुल्लाह जे बग़ैर, उनजे नाले जे बग़ैर असां तौबा केतिरी बि कंदा रहूं क़बूल न थींदो। अल्लाह तबारक व ताला तरीक़ो बयानु फरमायो, तौबा क़बूल थींदो बि त मुहम्मद जे नाले सां क़बूल थींदो। हत्ता कि जेकी क़ब्र जी रोशनी आहे बि न, उहो बि मुहम्मद जे नाले सां, हुज़ूर जो नालो अची वियो, हुज़ूर जी पहचान थी, हुज़ूर जी मार्फत थी वई। हर आले इल्म ॼाणनि था त जॾहिं क़ब्र में वेंदासीं, भली पहिरियनि ॿिनि सवालनि जा जवाब ॾेई चुका हुजो। मर रब्बो का, तुंहिंजो रब केरु आहे? असां चयोसीं अल्लाह असांजो रब आहे। मां दीनु का, तुंहिंजो दीन छा आहे? इन खां बाद फ़रिश्ता पुछा कंदा, मा कुंत तक़ूलु फ़ी हक़्क़ि हाज़र रजुल, ए क़ब्र में रहण वारा, हाणे इहो ॿुधा, हीउ जेको ख़ूबसूरत चेहरो तोखे ॾेखारियो आहे, हीअ जेकी ज़ात जी तूं ज़ियारत कई आहे, इन जे बारे में छा चवंदो आहीं? इन जे बारे में छा तुंहिंजो अक़ीदो आहे? इन खे सुञाणे थो या न सुञाणे थो? जॾहिं सुञाणे चवंदो हुआ मुहम्मदुर रसूलुल्लाह, पोइ क़ब्र जी रोशनी बि अची वेंदी, पोइ क़ब्र जन्नत बि थी वेंदी, जन्नत जूं बहारूं बि अची वेंदियूं। त चवण जो मक़सदु, क़ब्र में जेकॾहिं बहार ईंदी, उहो दरवाज़ो बहार वारो खुलंदो त बि मुहम्मद जे नाले सां खुलंदो। एतिरे ताईं जेकॾहिं चवां जन्नत जो दरवाज़ो खुलंदो बि त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे नाले सां खुलंदो। ॿाहिरि इहे हशर वारा वाक़ियात ॿुधा हूंदा तवील हदीस में, जॾहिं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मां पंहिंजी उम्मत खे वठी करे जन्नत जे दरवाज़े ते ईंदमि, दरवाज़ो खड़काईंदमि त रिज़वान चवंदो, ए दरवाज़ो खड़काइण वारा केरु आहे? मां चवंदमि मां मुहम्मद आहियां। पोइ हू चवंदो, उमिर त बीका, उमिर तू बीका,
ए मुंहिंजा महबूब, ए अल्लाह जा रसूल, मूंखे हुकुम इहो ॾिनो वियो हो, अल्लाह तबारक व ताला मूंखे हुकुम ॾिनो हो, ए रिज़वान दरवाज़ो बंदि रखिजांइ, ओसि ताईं दरवाज़ो न खुलाइजांइ जेसि ताईं मुंहिंजो महबूब न अचे। जॾहिं मुंहिंजो महबूब अचे उनजो नालो ज़िक्र थिए, जॾहिं मुहम्मद चयो वञे त दरवाज़ो बि खोलिजांइ, मुंहिंजे महबूब जी ज़ियारत बि कजांइ ऐं सभु फैज़ ऐं बरक़ात बि हासिलु कजांइ। त चवण जो मक़सदु जन्नत जो दरवाज़ो खुलंदो बि मुहम्मद जे नाले सां खुलंदो। जेकॾहिं इन सां तालुक़ु न आहे न, पोइ अमल जेके आहिनि कंहिं कम जा नथो। जेके बि ज़िक्र कर हे त हुज़ूर जो नालो आहे, हुज़ूर जी ज़ात सां जेकॾहिं कंहिंजो तालुक़ु कवी थी वञे न, उहो दुनिया में रही करे अहिड़ियूं ज़ियारतूं कंदो आहे जंहिंखे लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघिजे। बहरहाल महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, चवण जो मक़सदु हर जेको बि इज़्ज़त ऐं करामत जो दरवाज़ो हूंदो आहे न, उहो असांजे महबूब जे नाले सां ई खुलंदो आहे। हुज़ूर जे ज़िक्र जे बग़ैर कुछ भी न तो। खुदा का ज़िक्र करें, ज़िक्र मुस्तफ़ा न करें, हमारे मुंह में ऐसी ज़ुबान खुदा न करे। अल्लाह अल्लाह किए जाने से अल्लाह न मिले, ये अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं। हकीकता बहरहाल महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जॾहिं गुफ्तगू थी वई, मामला थी विया, दरवाज़े आसमान ते पहिरें आसमान ते पहुतासीं, हज़रत सैयदना आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुलाक़ात थी। राज़ नियाज़ जूं ॻाल्हियूं थियूं। पहिरें आसमान ते अजाइब ग़राइबात जेके बि हुआ उहे ॾिठासीं। हिकु तवील हदीसूं आहिनि, तवील ज़िक्र आहे जो पहिरें आसमान ते छा छा अजाइबात ॾिठा, उहो जेकॾहिं बयानु कंदासीं त हिकु पूरो घंटनि खां वधीक बयानु थी वेंदो। बहरहाल हज़रत आदम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात कयूं, उनखां बाद हज़रत हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि सां मुलाक़ातूं कयूं, दुआ वरितियूं, पोइ ॿिए आसमान ते आया। ॿिए आसमान ते जीअं अचनि था त उते हज़रत सैयदुना यहया अलैहिस्सलाम ऐं सैयदुना ईसा अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी थिए। उन्हनि सां बि गुफ़्तगू थिए थी, राज़ न्याज़ जूं ॻाल्हियूं थी थियनि। पोइ ॿिए आसमान ते काफ़ी अजाइबात ॾिसनि था। उनखां बाद टे आसमान ते था अचनि, हज़रत सैयदुना यूसुफ़ अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुलाक़ात था कनि। उते उहे मौजूदु आहिनि, उन्हनि सां गुफ़्तगू थी थिए। हाणे अहले इल्म ॼाणनि था त यूसुफ़ अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व ताला तमामु घणो हुस्न, बल्कि रिवायत में क़द ऊतिया शतरुल हुस्न, ऊतिया शतरुल हुस्न, अल्लाह तबारक व ताला हुस्न जा ॿ हिसा कया। हिकु हिसो हज़रत सैयदना यूसुफ़ अलैहिस्सलाम खे अता फ़रमायो, ऐं ॿियो जेको हुस्न जो हिसो हो न, तमामु मौजूदात मख़लूक़ात में जंहिंखे जेके ख़ूबसूरती मिली आहे, हुस्न मिलियो आहे, इन ॿिए हिसनि मां हिसे मां मिलियो आहे। त इन जे करे आला हज़रत फ़रमायो न, इन ॻाल्हि खे साम्हूं रखंदे हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जो बि हुस्न हो, लेकिन यादि रखो महबूब अलैहिस्सलातु हुस्न जेको हुस्न आहे न, उहो बेमिसलो बेमिसाल आहे। ही उहो हुस्न आहे जेको तक़सीम शुदा आहे, लेकिन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेको हुस्न मिलियो न, उहो तक़सीम खां मावर आहे। उहो हुस्न न आहे जंहिंखे तक़सीम कयो वियो हुजे, कंहिंखे ॾिनो वियो हुजे। जॾहिं हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम खे अधु हुस्न ॾिनो वियो त इहा शान हुई जो ॾिसण वारा ॾिसंदा हुआ त हीअ त कोई फ़रिश्तो आहे, आम इंसान नाहे। पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुस्न जो छा आलम हूंदो, जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुस्न त गैर मुनक़सिम हुयो, जेको तक़सीम शुदा न हो। इमाम बुसैरी क़सीदा बुर्दा शरीफ फरमायो, फ़जौहरुल हुस्न फ़ीही गैर मुनक़सिमी, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह तबारक व ताला जेको हुस्न ॾिनो हो न, उहो तक़सीम खां मावरा हो। जेकॾहिं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो कोई हुस्न ॾिसी न सघे हा, जो अल्लाह तबारक व ताला पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुस्न ते 70,000 पर्दा रखिया हुआ। जेकॾहिं हिकु बि पर्दो हटिजी वञे हा न, कंहिंखे ॾिसण जी ताक़त न हुजे हा। आला हज़रत ही बि फरमायो, हुस्न यूसुफ़ पे कटी मिस्र में अंगुश्ते ज़ना, हुस्न यूसुफ़ पे कटी मिस्र में अंगुश्ते ज़ना, सर कटाते हैं तेरे नाम पर मर्दान अरब। सुभान अल्लाह। ॿिनि शहरनि में आला हज़रत जेको कुझु बयानु कयो आहे न, जेके नज़म शाइरी जे उसूल खां वाक़िफ़ आहिनि, उन ख़बर पइजी वेंदो त इन में आला हज़रत केॾो कुझु बयानु फ़रमायो आहे। हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जो बि हुस्न आहे,
हेॾे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो बि हुस्न आहे, ॿिन्ही जी शान आहे। लेकिन वज़न शहरी ॾिसंदव, तक़ाबुल शहरी ॾिसंदव न त आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान फ़ाज़िल बरेलवी इन ॿिनि हिसनि में जेको कुझु बयानु कयो न सुभान अल्लाह, त तक़ाबुल कंदे हज़रत आला हज़रत फरमायो हुस्न यूसुफ़, हेॾे हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जो हुस्न आहे ऐं होॾे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुस्न न सिर्फ़ु नाम आहे। हुस्न यूसुफ पे कटाते हैं, हुस्न यूसुफ पे कटी मिस्र में अंगुश्ते जना, सर कटाते हैं तेरे नाम पर मर्दान अरब। हेॾे हुस्न यूसुफ, हेॾे सिर्फ़ु नाम। ऐं हेॾे ॾिसो त आला हज़रत फरमायो हुस्न यूसुफ पे कटी मिस्र में अंगुश्ते जना, हेॾे मिस्र होॾे अरब ऐं हेॾे आहिनि औरतूं, औरतुनि कटायो ऐं हेॾे मर्दान अरब, काथे मिस्र जूं औरतूं, काथे मर्दान अरब। ऐं हुस्न यूसुफ पे कटी मिस्र में अंगुश्ते जना, हेॾे आहिनि आङुरियूं ऐं होॾे आहिनि सर कटाते हैं, हेॾे आङुरियूं कटिजी वियूं, हेॾे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो सिर्फ़ु नालो आहे, हुस्न त मावरा ॻाल्हि आहे। त हेॾे आला हज़रत फरमाए हुस्न यूसुफ पे कटी मिस्र में अंगुश्ते जना, सर कटाते हैं तेरे नाम पर मर्दान अरब। ऐं पहिरें शेर में आला हज़रत फरमाए हुस्न यूसुफ पे कटी मिस्र में कटी, हुस्न यूसुफ पे कटी, हेॾे कटी यानी हिकु मर्तबा। ऐं हुन शेर में फरमायो हुस्न यूसुफ में कटी मिस्र में अंगुश्ते जना, सर कटाते हैं तेरे नाम पर मर्दान अरब। होॾे आहे हिकु मर्तबा, यानी हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न औरतनि ॾिठो त पंहिंजूं आङुरियूं कटाए वेठा। लेकिन जॾहिं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो सिर्फ़ु नालो ईंदो आहे, हिकु दफ़ा न बल्कि ए महबूब तुंहिंजा जेके आशिक़ हूंदा, ग़ुलाम हूंदा, बिन देखे तोसां, बग़ैर ॾिठे तोसां अहिड़ी मोहबत कंदा, एॾो इश्क कंदा जो बग़ैर ॾिठे तुंहिंजे नाले ते पंहिंजूं जानूं क़यामत तक क़ुर्बान कंदा रहंदा। हक़ीक़त आहे असां हुज़ूर खे न ॾिठो आहे, लेकिन हुज़ूर जे नाले ते गैरत एतिरी अची वेंदी आहे त ख़बर पइजी वेंदी आहे त हक़ आहे। आला हज़रत फरमायो मर्दान अरब, यानी मर्दान अरब त चयो हुयो, लेकिन क़यामत तक जेके बि हुज़ूर जा दीवान आहिनि त सर कटाइण जे लाइ तयारु थी वेंदा आहिनि। बहरहाल महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अॻिते हलिया, यूसुफ अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी, चौथे आसमान ते हज़रत सैयदना इदरीस अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी थिए, राज़ नियाज़ जूं ॻाल्हियूं थी थियनि, पंजे आसमान ते अचनि था हज़रत सैयदना हारून अलैहिस्सलाम सां बि मुलाक़ात थी थिए, राज़ नियाज़ जूं ॻाल्हियूं थी थिए, अजाइबात ॾिसनि था। छहें आसमान ते सैयदना मूसा कलीमुल्लाह सां मुलाक़ात थी थिए, राज़ नियाज़ जूं ॻाल्हियूं थिए। सतें आसमान ते हज़रत सैयदना इब्राहिम खलीलुल्लाह अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुलाक़ात थी थिए, जो महबूब अलैहिस्सलातु उन्हनि सां वरी राज़ नियाज़ जूं ॻाल्हियूं था कनि, जो उन्हनि जी औलाद मां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम आहिनि। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम मां जेके इस्माइल अलैहिस्सलाम आहिनि, उन्हनि मां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम आहिनि। उन्हनि में गुफ़्तगू थिए थी, राज़ नियाज़ जूं ॻाल्हियूं थियूं थियनि। ऐं रिवायतनि में ईंदो आहे सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम सतें आसमान ते जेको बैतुल मामूर आहे न, उन सां टेक लॻाए करे वेठा हुआ। सैयदना आदम अलैहिस्सलाम इन तरफ़ इबादतूं कंदा हुआ, इन जे तरफ़ मुंहुं करे इबादतूं कंदा हुआ, इन में ज़िक्र अज़कार कंदा हुआ। जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम जो विसाल थी वियो त पोइ बैतुल मामूर खे वरी आसमाननि में खयो वियो। हाणे इहो आसमाननि में आहिनि जिते काबा शरीफ़ आहिनि, इन जे बराबरि बैतुल मामूर आहे। जेकॾहिं बैतुल मामूर किरी पवे, हेठि अची वञनि, उन जॻह ते अची किरंदो जिते हिन वक़्तु खाना काबा आहे। हाणे इहो आसमान में फ़रिश्तनि जो काबो आहे, फ़रिश्ता इन जो तवाफ़ बि कंदा आहिनि, इन में इबादतूं बि कंदा आहिनि, नमाज़ूं बि पढ़ंदा आहिनि। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सतें आसमान ते इब्राहिम अलैहिस्सलाम सां मुलाक़ातूं करे अॻिते विया। हलंदे हलंदे हर आलिम सिदरतुल मुंतहा ते पहुता। सिदरा ते पहुता, हज़रत जिब्रील अमीन अर्ज़ कई या रसूल अल्लाह, हाणे मुंहिंजा ही हथ अथव, जेकॾहिं अॻिते मां थोरो बि हलियमि त मुंहिंजा जेके आहिनि पर जेके आहिनि सड़ी वेंदा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम चयो ए जिब्रील, हे छा आहे, एतिरो जेको मूंसां गॾु हुई, हाणे वरी तूं साथ छॾे थो, इहा त दोस्ती न आहे। महबूब मां माज़रत थो कयां, मुंहिंजी मजबूरी आहे। जेकॾहिं वार बराबरि बि अॻिते हलियमि त अॻिते अल्लाह तबारक व ताला जे नूर जूं अहिड़ियूं तजल्लियात आहिनि, मां बर्दाश्त नथो करे। हर जिब्रील अमीन रुकिजी विया सिदरा ते। हिते बुज़ुर्गाने सिदरा छा आहे, सिदरतुल मुंतहा चवंदो आहे। हुते हिकु ॿेर जो वणु आहे, हाणे उनजी बि हिकु जुदा तहक़ीक़ आहे, लेकिन मुंतहा इन जे करे चवंदो उते इंतिहा आहे हर कंहिंजी। जेके बि हेठों वेंदा आहिनि न, ज़मीन खां आसमान जी तरफ़ वेंदा, सिदरा तक वेंदा, अॻिते उन्हनि जी हद ख़तमु।
मुंतहा थी वियो, हेठियां वारा मथे न वेंदा ऐं वरी जेके मथों आहिनि उहे जेकॾहिं हेठि अचणु चाहिनि उहे मुंतहा खां हेठि न अची सघंदा, उते उन्हनि जो इंतिहा आहे। इन जे करे इनखे सिदरतुल मुंतहा चयो वेंदो आहे। हेठनि वारनि जी बि इते हद आहे, मथनि वारनि जी बि इते हद आहे। त बुज़ुर्गान दीन फरमायो हीअ असांजे महबूब जी शान आहे जो जॾहिं ज़मीन खां हलनि था, आसमाननि जी तरफ़ वञनि था, का रुकावट न आहे। जॾहिं अल्लाह तबारक व ताला सां मुलाक़ात करे वरी वापसि अचनि था, का रुकावट न आहे। त मक़सदु छा, मफ़हूम छा, त सिदरा खां हेठि बि असांजे महबूब जो कोई मिसलो मिसाल मौजूदु न आहे, न सिदरा खां मथे महबूब जो कोई मिसलो मिसाल मौजूदु आहे। अल्लाहु अकबर। बहरहाल महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु एहसान हो हज़रत जिब्रील अमीन हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे वालिद हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ते कयो हो, त उहो चुकाइण जे लाइ जिब्रील अमीन खे चयईं, जिब्रील तुंहिंजी कोई हाजत आहे रब जी बारगाह में त ॿुधा। हल लक या जिब्रील हल लक हाजतुन लक इला रब्बिक। यादि रख उहो वक़्तु जॾहिं मुंहिंजो वालिद बाह में वञी रहियो, नमरूद वारी बाह, इब्राहिम अलैहिस्सलाम, ऐं तूं उन वक़्तु आयो हुई। अर्ज़ु कयो हुई, ए जिब्रील कोई हाजत अथई त ॿुधा रब जी बारगाह में, छो मां उते वञी सघां थो जिते तूं नथो वञी सघे। जिब्रील इब्राहिम अलैहिस्सलाम जो तोखां कोई बि हाजत न आहे, मुंहिंजो रब मूंखे ॾिसे थो। ए जिब्रील अॼु मां तोखे चवां थो, ॿुधा तुंहिंजी कोई हाजत आहे रब जी बारगाह में, मां उते वञी सघां थो जिते तूं नथो वञी सघे। जिब्रील अमीन अर्ज़ु कयो, यार रसूल हा मुंहिंजी हाजत आहे। हू त इब्राहिम अलैहिस्सलाम हो, उन त हाजत न बयानु कई, लेकिन मुंहिंजी हाजत आहे। कहिड़ी हाजत? या रसूल इहा हाजत आहे जॾहिं क़यामत वारे ॾींहुं तुंहिंजी उम्मत पुल सरात खां गुज़रे, रब जी बारगाह में इहा दुआ कंजाए जो मां पंहिंजा नूरानी पर विछावां, तुंहिंजी जेकी उम्मत आहे आराम सां पुल सरात खां गुज़री जन्नत में पुॼे। ए जिब्रील तुंहिंजो छा फ़ाइदो? या रसूल मूंखे तोसां त मुहबत आहे, तुंहिंजे करे तुंहिंजी उम्मत सां बि एॾी मुहबत आहे जो मां चाहियां थो जो तुंहिंजी उम्मत आसानी सां पुल सरात पार करे वञे। जॾहिं तुंहिंजी उम्मत आसानी सां पार करे वेंदी, ख़ुशि केरु थींदो? जॾहिं तूं ख़ुशि थींदे त रब ख़ुशि थींदो, रब ख़ुशि त सभु ख़ुशि। त इहो ई चाहियां थो त मांखां तूं राज़ी थी वञे ऐं तुंहिंजी उम्मत मूंखां राज़ी थी वञे। हीअ मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां पर विछावां सभु गुज़री वञनि। अल्लाहु अकबर। बहरहाल ठीकु आहे, उते हलिया, हलंदे हलंदे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह ताला जी बारगाह में पहुता। हिकु वक़्तु अहिड़ो बि ईंदो आहे बुराक ख़तमु थियो, वरी रफ़ आयो, रफ़ बि ख़तमु, अल्लाह ताला जी बारगाह में पहुता। हिते बि काफ़ी ॻाल्हियूं आहिनि जो पर्दा हुया हटिजी विया, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी के सिफ़ात मिलंदा रहिया, फ़ज़ाइल मिलंदा रहिया, बहरहाल अल्लाह ताला जी बारगाह में पहुता। राज़ नियाज़ जूं ॻाल्हियूं थियूं। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ु कयो जेको अतहियात असां पढ़ंदा आहियूं, इहो मुख़्तसर कलाम बयानु कयो वेंदो जेको अल्लाह ताला ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरमियान राज़ नियाज़ जूं ॻाल्हियूं थियूं न, उनखे बयानु कयो वियो। अतहियात इहो नमाज़ इन जे करे चयो न अस्सलातु मेराजुल मोमिनीन। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मेराज करे बि आहिनि, मेराज खणी बि आया आहिनि। बहरहाल तोहफ़ो खणी आया नमाज़ जो, सभिनी खे ख़बर आहे नमाज़ जो तोहफ़ो खणी आया, 50 नमाज़ूं खणी आया। जॾहिं अचनि पिया 6 आसमान ते पहुता त हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह मौजूदु हुया। या रसूल अल्लाह छा तोहफ़ो मिलियो? अर्ज़ु कयूं हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो 50 नमाज़ूं। मूसा अलैहिस्सलाम फरमायो ए या रसूल अल्लाह ये 50 त तमामु घणियूं आहिनि, वञ कुझु घटि कराया। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो 50 घटि कराइजां, वॾियूं आहिनि, हीअ अॼु न दीन क़यामत तक आहे न पढ़ी सघंदई। पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम विया, सभिनी खे ख़बर आहे, हिकु चकर हणी आया, 5 नमाज़ूं माफ़, वरी विया, वरी 5 नमाज़ूं माफ़। मूसा अलैहिस्सलाम बीठा हुया, पुछा पिया कंदा वञनि, वरी वञनि पिया, वरी अचनि पिया, हता की महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम 9 चकर हयां। पुछा कयो वियो, ए महबूब घणियूं? चए 5। हुज़ूर इहे बि घणियूं थी, इहे 5 अॼु आसान थी। मूसा अलैहिस्सलाम जी निगाह ॾिसो न क़यामत तक, ये 5 अॼु आसान थी, दीन क़यामत तक आहे, तुंहिंजी उम्मत न पढ़ी सघंदई। इहो हक़ आहे या न? मूसा अलैहिस्सलाम जी जेकी निगाह हुई, इल्मु हो। हाणे हर घर में ॾिसो त जेकॾहिं 10 ॼणा हूंदा त 3 ॼणा मस न जमायती हूंदा, नमाज़ी हूंदा, उहे बि 5 वक़्त कोई पढ़ण वारो हूंदो। हे मूसा अलैहिस्सलाम जो इल्मु हो
जो मूसा अलैहिस्सलाम उन वक़्त निगाह सां ॾिठो ए महबूब 5 बि वधीक थी। महबूब अलैहिस्सलाम फरमाया मूंखे हाणे हयात थो अचे, हाणे गैरत थी अचे, हाणे मां अञा बि वञा, अल्लाह ताला जो तोहफ़ो आहे, वञा बसि हाणे मुंहिंजी दिलि चवे थी त बसि हिते मुंहिंजी मर्ज़ी मुंहिंजी गैरत हिते ई आहे त 5 त मां खणी वञा हुज़ूर जे लाइ, पंहिंजी उम्मत जे लाइ तोहफ़ो त खणी वञा। त अज़ीज़ो तवजो कयो, नमाज़ जी फ़र्ज़ियत किथे रुकिजी वई? नमाज़ जी फ़र्ज़ियत उते रुकिजी वई जिते गैरत मुस्तफ़ा रुकिजी वई। गैरत मुस्तफ़ा, तबियत मुस्तफ़ा असांजे लाइ शरीयत बणिजी वई। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी मंशा, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी गैरत जिते रुकिजी वई, नमाज जी फ़र्ज़ियत बि उते रुकिजी वई। बहरहाल महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम 5 नमाज़ूं असांजे लाइ तोहफ़ो खणी आया। इहो नमाज़ जो तोहफ़ो काथों जो आहे? मेराज वारो तोहफ़ो आहे। हाणे हीउ हिकु नूरानी वाक़ियो हो। 50 नमाज़ूं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खणी आया उम्मत जे लाइ। हिते हिकु दिलचस्प ॻाल्हि बि कंदो हलां, जेको ख़राबु हूंदो आहे न, जंहिंजो ज़हन ख़राबु हुजे, जेको बदबू में रहण वारो हुजे न, उनखे ख़ुशबू में वठी वञो बि उनखे बदबू ईंदी। ईअं आहे या न? पोइ कुझु बदबूदार माण्हू हूंदा आहिनि, उहे इन अहिड़े नूरानी रहमानी वजदानी फ़ज़ाइल वारे वाक़े खे ॾिसी करे बि पंहिंजी ख़राबी जो, पंहिंजी बदबू जो इज़हार कंदा आहिनि। नाउज़ु बिल्लाह। चवंदा आहिनि ॾिसो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे इल्मु ग़ैब न हो, ख़बर न हुअसि। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुज़ूर खे इल्मु ग़ैब हुजे हा त जॾहिं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरियों मरतबो विया अल्लाह ताला जी बारगाह में नमाज़ूं माफ़ करणु, त हुज़ूर खे ख़बर हुजे हा न त मां हेतिरा चकर हणंदमि, हेतिरियूं नमाज़ूं बचंदियूं, बसि पहिरें चकर में ई मां वञा हा, या अल्लाह आख़िर में 5 नमाज़ूं बचंदियूं त मूंखे 5 नमाज़ूं अता कर। ख़बर न हुयसि। चवण वारा चवंदा आहिनि बदबख़्त त ख़बर न हुयसि, पहिरियों दफ़ो विया, वरी मूसा केतिरियूं माफ़ कराईंदा, वरी विया आख़िर 9 चकर हयूं, पोइ जेको आहे 5 बचियूं। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे ख़बर न हुई। इल्मु ग़ैब हुजे सा त ख़बर पइजी वञे था त हेतिरियूं बचंदियूं त हिकु चकर में सॼियूं माफ़ कराए अचां। पोइ कंहिं सादे मुस्लमान, सचे मुस्लमान चए बाबा जेकॾहिं तोखां बि कोई वधीक बदबूदार हूंदो, तोखां बि वधीक कोई बदबख़्त हूंदो, त उहो इन खां वधीक जेको आहे न कुफ़रिया कलमात ॻाल्हाए वेंदो, इन खां वधीक गुस्ताखी ऐं बेअदबी करे वेंदो, त उहो त इहो बि चई सघे थो नक़ल कुफ़र न बाशद, त पोइ नाउज़ु बिल्लाह इन मां त साबित थियो त अल्लाह ताला खे बि इल्मु ग़ैब न हो। जेकर अल्लाह खे ख़बर हुजे हा त पोइ अल्लाह तबारक व ताला बि पहिरें चकर में ई जेको आहे न सभु नमाज़ूं माफ़ करे छॾिया न। यानी मां अल्लाह ताला खे ख़बर हुजे हा त आख़िरी 9 चकर लॻंदा, 5 नमाज़ूं बचंदियूं, 5 ही मां जेके आहिनि पहिरें चकर में माफ़ करे छॾियां। पोइ कंहिं सचे मुस्लमान ही बि चयो वाह अल्लाह तबारक व ताला जेके आहिस्ता आहिस्ता नमाज़ूं माफ़ कयूं, इहा अल्लाह तबारक व ताला जी हिकमत हुई। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जेके आहिस्ता आहिस्ता नमाज़ूं माफ़ करायूं, ये रसूलुल्लाह जी मसलहत हुई। हिकमत अल्लाह ताला जी, मसलहत मोहम्मद रसूलुल्लाह जी। हिकमत छा हुई? अल्लाह ताला आहिस्ता आहिस्ता जो ये नमाज़ूं माफ़ कयूं हिकु ई चकर में, छो न? हिकमतूं बुज़ुर्गान दीन खोड़ बयानु कयूं आहिनि। इन वजह जी हिकमत बयानु कंदो हलां, इश्क में बि इज़ाफ़ो थी वेंदो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो अदब, एहतराम, शान ऐं फ़ज़ीलत ऐं ईमान ताज़ा थी वेंदो असांजो। असां इन हिकमत खे सम्झण जे लाइ हज़रत मूसा कलीमुल्लाह जी बारगाह में था हलूं। 5 मिंट तव्हां खां वधीक वठंदमि, पोइ इंशाअल्लाह नमाज़ शुरू था कयूं। मूसा कलीमुल्लाह जी बारगाह में था हलूं। मूसा खां पुछा थो ए मूसा कलीमुल्लाह, तव्हां छो इंट्रस्ट वरितो आलम तसव्वुर में? तव्हां छो दिलचस्पी वरिती? हुज़ूर त पंहिंजी उम्मत जे लाइ नमाज़ वठी आया, पोइ 50 वठिजनि, 70 वठिजनि, 2 रकात वठिजनि, इन में तव्हांजी छा फ़ाइदो हो? तव्हां छो दिलचस्पी वरिती? बनी इसराइल जे लाइ त न पियूं अचनि नमाज़ूं, 50 अचनि पियूं त हुज़ूर जी उम्मत जे लाइ अचनि पियूं। त मूसा कलीमुल्लाह तव्हांजी छा दिलचस्पी, तव्हां छाजे करे, तव्हांजो छा फ़ाइदो हुयो इन में? मूसा कलीमुल्लाह आलम तसव्वुर में जवाब ॾिनो, बुज़ुर्गान दीन हिकमत बयानु कयूं। वजह हिकु थी जो मूसा अलैहिस्सलाम फरमायो जो मूंखे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सां एॾी महबत आहे जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत सां बि महबत आहे। हुज़ूर जी उम्मत सां महबत आहे। जॾहिं 50 नमाज़ूं मां ॿुधमि त उम्मत ते बोझ आहे, उम्मत ते वज़न आहे, त इन जे करे चयमि ए महबूब ही त तुंहिंजी उम्मत ते वज़न आहे,
त हुज़ूर जी उम्मत ते जॾहिं वज़न थींदो, हुज़ूर जी उम्मत परेशान थींदी, परेशान केरु थींदो, हुज़ूर ख़ुदि परेशान थींदा न। अल्लाह ताला फरमाए लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। उम्मत ते जेकी मुशक़त ईंदियूं आहिनि महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम उन ते हरीस आहिनि। त इन जे करे हिकु त इहा वजह हुई जो मुंहिंजो इश्क़ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सां, इन इश्क़ जे करे हुज़ूर जी उम्मत सां महबत आहे। त मां चयमि हिकु त फ़ाइदो इहो थींदो, उम्मत खां बोझ हटिजी वेंदो। जॾहिं उम्मत खां बोझ हटिजी वेंदो त महबूब राज़ी थी वेंदा। ऐं ॿियो त मुंहिंजो बि फ़ाइदो आहे न, ॿियो त मुंहिंजो बि फ़ाइदो आहे। मुंहिंजो कहिड़ो फ़ाइदो आहे? उहो इहो आहे जॾहिं मां हुज़ूर खे अर्ज़ु कंदमि ए महबूब नमाज़ूं माफ़ु कराइजो, किथे वेंदा? अल्लाह ताला जी बारगाह में, हुज़ूर जी बारगाह में वेंदा। त हुज़ूर जी अल्लाह ताला जी बारगाह में हुज़ूर वेंदा, पोइ उते जेके तजल्लियात हूं, जेके राज़ न्याज़ जूं ॻाल्हियूं थियूं ऐं जेके हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे तजल्लियात नसीब थियूं, हुज़ूर जे जिस्म में जेके अल्लाह तबारक व ताला जे नूर जूं तजल्लियात हुयूं, उहे वरी जॾहिं हुज़ूर वापसि ईंदा, मां हुज़ूर जी अखियुनि में अल्लाह तबारक व ताला जी ज़ियारत करे वेंदा। छो मूसा आहियां, कलीमुल्लाह आहियां, मां अल्लाह ताला जो दीदार कयमि, लेकिन ज़ाती नूर जो न, सिफ़ाती नूर जो, ऐं उहो बि डायरेक्ट न बल्कि तूर जे वास्ते सां कयो हुयमि। हाणे पहिरियों त मां अल्लाह तबारक व ताला जी सिफ़ाती नूर जी जेकी ज़ियारत कई हुयमि, तूर जे वास्ते सां कई हुयमि। अॼु अल्लाह तबारक व ताला जे ज़ाती नूर जी ज़ियारत मां नूर मुस्तफ़ा जे ज़रिए करे रहियो आहियां। जॾहिं महबूब वेंदा मूंखे बार बार ज़ियारत थींदी, बार बार ज़ियारत थींदी, बार बार ज़ियारत थींदी। अल्लाह ताला जी बि इहा ई हिकमत हुई, ए महबूब जेकॾहिं मां तोखे हिकु मरतबा ई ॾेई छॾियां। मूसा कलीमुल्लाह अर्ज़ु कयो, ए अल्लाह मूंखे पंहिंजी ज़ियारत करा, रब्बी आरिनी, ए अल्लाह मूंखे पंहिंजी ज़ियारत करा, मूंखे पंहिंजी ज़ियारत करा। अॼु मूसा जो उहो वक़्तु अची वियो आहे जो मूसा खे बि मां बार बार मेराज थो करावां। मूसा कलीमुल्लाह मुंहिंजे महबूब जी ज़ात में मुंहिंजो नूर ॾिसनि था त उनखे उहा लज़त, मिठास, चाशनी, हलावत नसीब थी वञे जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे नूर मां उनखे अहिड़ो फैज़ थो मिले, अहिड़ी लज़त थी मिले त इन जे करे बार बार अर्ज़ु करे रहिया। इहा हिकमत हुई, इहा हिकमत हुई जो अल्लाह ताला आस्ते आस्ते मूसा कलीमुल्लाह जो बि फ़ाइदो थी वञे ऐं उम्मत जो बि फ़ाइदो थी वञे। ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम आस्ते आस्ते छो घटि करें, काफ़ी मसलियतूं आहिनि। हिकु त इहा त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मेराज ते विया, सभिनी खे हुज़ूर जे अदब एहतराम जे लाइ, शान फ़ज़ीलत जे लाइ अल्लाह तबारक व तआला जिब्रील अमीन खे मोकिलियो, बुराक आयो, फ़रिश्ता आया। ही सभु हुज़ूर जी शान जे लाइ, हुज़ूर जी जेको मक़ाम मर्तबो आहे अल्लाह ताला उन जे इज़हार जे लाइ मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा बुराक आयो, जिब्रील अमीन आयो, रफ़ आयो। ही सभु जेके कुझु ज़ियारतूं थियूं, ही सभु छाजे करे? हुज़ूर जी शान जे लाइ। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम बयानु फरमायो, ए मुंहिंजा उम्मतियो यादि रखो मां जिब्रील अलैहिस्सलाम जो मोहताज न आहियां। जिब्रील अलैहिस्सलाम जी मूंखे हाजत नाहे, न मां बुराक जो मोहताज आहियां, न मां रफ़ जो मोहताज आहियां, न मां फ़रिश्तनि जो मोहताज आहियां, मां कंहिंजो बि मोहताज न आहियां। ए मुंहिंजा उम्मतियो ॾिसो, अल्लाह तबारक व ताला हिकु मरतबा जिब्रील अमीन खे मोकिलियो, बुराक आयो, रफ़ आयो, मां हिकु मरतबा इन्हनि सां वयमि। पर हाणे ॾिसो 9 मरतबा मां ख़ुदि वञी रहियो आहियां, 9 मरतबा मां पाण वञी रहियो आहियां। न जिब्रील अमीन आहे, न बुराक आहे, न रफ़ आहे। याने ए मुंहिंजा उम्मतियो अल्लाह तबारक व ताला खे ताक़त ऐं कुदरत आहे मूंखे वठी वञण में, ऐं अल्लाह ताला जी इज़न सां ई मां मुस्तफ़ा जान रहमत की इहा ताक़त ऐं कुदरत आहे त मां जेकॾहिं ज़मीन खां आसमाननि खां ला मकान ताईं अल्लाह ताला जी बारगाह में वञा त मां कंहिंजो मोहताज न आहियां, मां वञी सघां थो। हिकु मरतबा अल्लाह ताला घुरायो, 9 मरतबा मां पाण वञी रहियो आहियां। हे अल्लाह ताला, हे हुज़ूर जी मसलियत ज़ाहिर थियो जो महबूब मोहताज न आहिनि। ऐं हिकिड़ी ॿी हिकु मसलियत, ही तमामु तर जेके बि फ़ज़ाइल आहिनि पंहिंजी जॻह ते, सुभान अल्लाह। आख़िरी हिकिड़ी मसलियत, सुभान अल्लाह, हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला मेराज ते विया, अल्लाह ताला मेराज करायो।
मेराज ते अल्लाह ताला वठी वियो। हिकु मरतबा अल्लाह ताला पंहिंजी कुर्बत जे लाइ, राज़ नियाज़ जे लाइ, फुयूज़ बरक़ात जे लाइ, तजल्लियात जे लाइ हिकु मरतबा हुज़ूर कुर्बत जे लाइ विया आहिनि। अल्लाह तबारक व ताला जी मुलाक़ात जे लाइ विया आहिनि। राज़ नियाज़ जे लाइ हिकु मरतबा कुर्बत जे लाइ विया आहिनि। घणा दफ़ा हिकु मरतबा कुर्बत जे लाइ विया आहिनि। लेकिन ए उम्मतियो मुबारक हुजो, 9 मरतबा हुज़ूर उम्मत जे लाइ विया आहिनि। 9 मरतबा हुज़ूर उम्मत जे लाइ विया आहिनि। जॾहिं 5 नमाज़ूं वठी करे वापसि पिया अचनि, मूसा कलीमुल्लाह उम्मत जो ज़िक्र पिया कनि, ए महबूब तुंहिंजी उम्मत ते जेके आहिनि शाख थी, उम्मत ते जेके आहिनि बोझ थी। हुज़ूर हिकु मरतबा अल्लाह तबारक व ताला जी मुलाक़ात जे लाइ विया आहिनि ऐं 9 मरतबा पंहिंजी उम्मत जो बोझ हल्को करण जे लाइ विया आहिनि। अंदाज़ो कयो त हुज़ूर खे पंहिंजी उम्मत सां केॾी मोहबत आहे, केॾो इश्क़ आहे, पंहिंजी मोहबत जी के पंहिंजी उम्मत जी केॾी फ़िक्र आहे जो हिकु मरतबो अल्लाह ताला जे दीदार जे लाइ विया आहिनि ऐं 9 मरतबा उम्मत जे लाइ विया आहिनि। त उम्मत खे केॾो इश्क़ हुजणु घुरिजे, केॾो अदब एतिराम हुजणु घुरिजे त पोइ इहो बदबख़्त आहे उम्मती जेके अॼु वारी राति जी बि क़दुरु न आहे। बहरहाल अल्लाह तबारक व ताला जेको असांखे बयानु करणु ॿुधण जी तौफ़ीक़ ऐं सारत अता फ़रमाई। इन बयान जे दौरान जेकॾहिं कोई बेअदबाना अल्फाज़ निकिरी विया हुजनि, अल्लाह ताला माफ़ फ़रमाए। इनखे यादि रखण जी ॿियनि तक पुॼाइण जी तौफ़ीक़ ऐं सादत अता फ़रमाए।